रास थींदा मुंहिंजा प्यारा। तो मां इन गीता जे शब्द के खणी करके असां पंहिंजे धन मों राम राम चइनि हिस्सनि खे धन में विरहायूं। असांजो जेको निजी परिवार आहे, निजी परिवार, पाण और स्त्री और पुट और धीअ, ईअं परिवार जो जेको दायरो आहे उहो इहो ई आहे। हिकु हिसो धीअ जो आहे, शादी कंदी सदाईं हयाती भर उनखे तिल फुल ॾिबो रहंदो, और पुटु आहे उनखे परणाइबो, उनखे पंहिंजी घरवारी ईंदी, उनखे जाइ ॾिबी, धंधो ॾिबो, श्री राम श्री राम, और प्लस पाण। तंहिंखां पोइ चोथों हिसो धन असांखे धर्म जो हुजे। मां पंहिंजी सहमति थो ॾेखारियां, जेकॾहिं मां सां सहमत थींदव, ईंदड़ साल तव्हांखे हितां आवाज़ मिलंदो त असां करोड़पति थी आऊं। मां इन विषय ते खणो आहे, असां करोड़पति कीअं बणिजऊं। अमिताभ बच्चन वारो करोड़पति बणिजणु केतिरो वीचारो 4 सालनि जा पर्सन जॾहिं अॻ में ॾे, तंहिंखां पोइ पहुचे उते अगरि 1% बि न ॾिने, कंहिं हिकिड़ो बि कोन ॾेई सघिया, बेस्ता थिया, उथिया विया। केॾो संभरी उथिया। जॾहिं सभु को टीवी ॾिसे थो ऐं उतर अचनि था, सभु कंहिंजो मन चाहे थो जेकर मां उते हुजां हा, मां ई उतर जां हा, पर अॻियां बि ॾियण वारा हिसाब सां वेठा आहिनि। श्री राम राम कीअं पर असांखे छो जो 8 दायरा गिणती जा आहिनि। 8 दायरा संत असांखे वीचार सेखारींदा, विच में हलो, न अॻु वठो न पिछो वठो। श्री राम श्री राम, अॻु खणण में वॾी जवाबदारी आहे, पिछे में बि केसां कढ लॻा रहंदो, गीदी बणिया रहंदो। संत कर ताप समान, संत नाम ॾेई तोखे पंहिंजो रूप ॾेई छॾियो, तूं पाण खे न भाईंदे त पोइ अञा चिलाईंदे पियो। 100 हज़ार लख करोड़ मथे गिणती, अरब खरब संख असंख, असांखे विच में बीहूं। श्री राम श्री राम, हृदय में गिरण करण जे लाइ असांखे धन सां सभु कार्य रास थींदा, चाहे स्वार्थ जा, चाहे पुरुषार्थ जा, चाहे परमार्थ जा। इहो असां मनुष्य जो धर्म आहे। स्वार्थ खे बि पूरो कयूं, परमार्थ खे। स्वार्थ ढोर त पंहिंजे स्वार्थ में आहिनि, पर उहो परमार्थ न करे सघंदा। हे ज्ञान सत्संग असांखे मनुष्यनि जे लाइ। त अॼु लखनि में कमु हिसाब नथो बणिजे, जेको सुठी पोज़ीशन थी वियो आहे, विचोली बि राम अॼु जाइ 10-20-30 लख खाई थी वञे, माना करोड़ जो हिसो खाई थी वञे। त 4 हिसनि में असां धन खे बटियूं। मां विश्लेषण कयां 10 हिसनि ते, 10 हिसा बि काथे काथे ॾिबा आहिनि। 10 हिसे कढण वारे खे बि शास्त्रनि कंजूस सॾियो आहे, कंजूस सॾियो आहे। 9 हिसनि खे पंहिंजो थो सम्झे। वरी उन 10 हिसे खे गुप्त हलाइणो आहे, छो जो 10हों हिसो उहो धर्म जो आहे, उहो तुंहिंजो न आहे। तूं न कढंदे, तोखे दुख कष्ट ॾेई करके बि तो वटि निकिरी वेंदो, उहो तुंहिंजो न आहे। इहे ॻाल्हियूं असां बेख़्याली सां न ॿुधूं। असांखे नए साल में करोड़पति बणिजणो आहे। त श्री राम श्री राम, हे जेकी मिलियल आहे उहो असांखे अॻियो जन्म आहे। असां अॻियो हाणे पंहिंजो ठाहियूं, धन सां सभु कार्य रास थींदा। उनखे गुप्त हलाइण लाइ इजाज़त आहे, और तंहिंखां पोइ ॾियण जा तरीक़ा लिखियल आहिनि। काथे काथे ॾियणो आहे, उते गुप्त कीअं ॾियणो आहे। पर मां पंहिंजी सहमति मां तॾहिं ॿुधायां थो जो मां वटि धन आयल 3 हिसनि में हलंदो आहे। हिकु भंडारे में, हिकु निर्माण में, हिकु दान में। मां वटि पाछी लख न बचंदो। मां पंहिंजो रायो तव्हांजे अॻे पेश कयां थो। श्री राम और जिन असांजे प्यारनि 10हों हिसो 20 हिसो कढणु शुरू कयो आहे, मां वटि सॼी लिस्ट आहे। उहो करोड़पति तव्हांखे ॾेखारियां त वेठा, जंहिंजी संपत्ति करोड़नि जी आहे। उहे पंहिंजे मन में भाईंदा हूंदा। त हाणे
चइनि हिसनि वारो धन डबल डबल रूप में आयो। पंहिंजो धन पंहिंजी स्त्री बि ॿिन्ही जे उपयोग में अचे, न्याणी खे और न्याणे खे, और पुट खे और नुंहं खे। श्री राम श्री राम। तीअं धन जा बि ॿ हिसा। चोथों हिसो जेको निकिरे राम, राम। उनमें निजी सरासर अधु पंहिंजे सतगुरु जो, पंहिंजे गुरु जो। जेको बि जंहिंजो पंहिंजो सतगुरु कयल आहे, श्री राम श्री राम। बाक़ी अध में ॿिया धर्म पंहिंजा हलाए। उनमें उहो धर्म जो हिसो जेको न खणो आहे असांखे ॾहों हिसो, उनखे गुप्त रूप में ख़बर ई न पए। तंहिंखां पोइ मां एतिरो चवां, पंहिंजे गुरु खे ॾिसे सतगुरु खे त उहो पंहिंजे दायरे ताईं सीमित आहे, सिर्फ़ु परिवार जी पालना करे थो या परोपकार बि आहे। जेकॾहिं न आहे त उन सतगुरु जो शान वधाए, उन पंहिंजे सतगुरु खे चए साईं श्री राम, हुनखे धन सॼो ॾियणो आहे, पर हुन वटि मौजूद न रहे। सतगुरु गुरु मुंहिंजो परोपकार न कंदो त हुनजो यश कीअं थींदो? असां चेला सुहिणा कीअं सरबाज़े? न त असांजे मथां आङुरियूं थींदियूं, तुंहिंजो गुरु त छड़ो ईअं पंहिंजे कमाइण लाइ वेठो आहे, जमा करण लाइ वेठो आहे। उन्हनि जे शान वधाइण लाइ उनखे चऊं साईं अस्पताल कढायूं, साईं हे कमु कयूं, साईं हे कमु कयूं। हा बाबा कयो, उनखे प्रेरित कयो, पंहिंजे गुरनि जा नाला कढो, पंहिंजे गुरनि जा नाला कढो, दरबारनि खे सोनियूं बणायो। श्री राम श्री राम। असां शदानी दरबार जो संत भाई गोविंद राम 1979 में जॾहिं आश्रम जो उद्घाटन लाइ मनाइण वियासीं, हिकु शब्द कढियऊं, जो असांजी सिंधी क़ौम सिर्फ़ु सिंधियुनि दरबारनि खे ताईं रहे आहे, त असांजे सिंधियुनि जो संतनि जो दरबार सभु सोनियूं हुजनि। छा सिंधी संतनि वटि ज्ञान कोन्हे? ओहो, घड़ी में तव्हांखे हेतिरो मिले थो त छा बसि एतिरो ई आहे? हिकु विषय ते खणो त सॼो सॼो ॾींहुं लही वञे। प्रभु कृपा करे। श्री राम श्री राम। खुटंदो कोन जेका मां सची ॻाल्हि ॿुधायां थो। मां पुराणे शास्त्रनि जो कटे करे मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां। चइनि हिसनि में धन खे विरायो और बाक़ी अधु धन में श्री राम श्री राम। तव्हां शुरू कयो, पोइ उन में अञा तव्हां खोट अचे मां वटि अचो, मां ॿुधां जेकॾहिं मां चवां थो। और तव्हां ईअं करणु शुरू कयो त ॿिए साल ॿुधाईंदा अची, ऐं माण्हू हिते ॾिसनि भाई कहिड़ो करोड़पति बणियो जेकॾहिं तूं कढियो आहे त। डॉक्टरनि खे ऑपरेशन करण में, हार्ट जे ऑपरेशन करण में असां अमेरिका वञी करके लख लख ॾेई करके असां हसरत सां चवंदा मां हेॾा लख ख़र्च करियां, अमेरिका में हे ऑपरेशन करायुमि। साईं जी दया अथई, तूं डॉक्टर खां पुछ मुंहिंजो ख़र्चु घणो ईंदो। जेकी चए उहो तूं दुखियुनि में लॻाए वञे, असली दुखियुनि में उहो ख़र्चु लॻाए वञे, पोइ तूं फोटो कढाइजे तोखे ऑपरेशन जी ज़रूरत पए। जेकी चयो संतनि सां वेदनि साख ॾिनी। भाई हरदास राम असांजो सचो संत थियो, त्यागी वैरागी। साईं मुंहिंजो दुख लाहियो, चई भेणा कंहिंजो लाहे वञे त तुंहिंजो बि लहे न, थोरो दुख लाहियो। बम्बई वियो संत, हिकु माड़ी में संत पेर घुमाइण, जीअं वेठो हुन 5000 जी हिकिड़ी प्यारे थैली रखी, मूंखे हिकिड़ो गुरमुख ॿुधाए पियो। जीअं रखियईं और मथां चई साईं दया कयो मुंहिंजो दुख लहे, हे दुख आहे मूंखे। संत जे टप ॾिनो त हेठि हलियो आयो सिधो ॾाकण में। अञा उहो जल पाणी जेसिताईं कराए कराए उहो हथु जोड़ींदो डुकंदो आयो, सॼी संगत हेठि नथी आई। साईं दया कयो, भेण चयो त भेण पैसा बि रखो था, दुख बि खणी था अचो। उहो जलगांव संत पहुतो, 10,000 जी थैली पुॼायांसि, माफ़ी बि वरितांसि। श्री राम मुंहिंजा प्यारा, मुंहिंजा प्यारा। तंहिंखां पोइ असां समाज में, और समाज में सभु अची विया, दरबारियूं, ब्राह्मण, न्याणियूं, विधवाऊं। श्री राम होॾे जेको धन सॼो वियो, होॾे जनरल तरह सां परोपकार में हले थो, सॼो ई परोपकार में। छो जो गीता में श्लोक चयो, द्वि द्वि लोचन सर्वाना विद्वानन त्रे लोचनन सप्त लोचन धर्माना ज्ञानी अनंत लोचनन। असांखे 2 अखियूं आहिनि, पर विद्वान खे 3 अखियूं थींदियूं आहिनि, त कंहिंखे कंहिंखे धन ॾियणो आहे। और धर्मात्मा पुरुषनि साईं कंवरराम जहिड़नि खे 7 अखियूं थींदियूं आहिनि, किथे ॾियणो आहे। हिकिड़े सेठ जी 500 रुपए जी थैली रखी जरवारनि में साईं कंवरराम जे अॻियां, जीअं रखियऊं उन महिल हिकिड़ो सूरदास आयो। उन महिल हिकिड़ो सूरदास आयो, साईं जन उहा थैली खोलाए, चई भाउ छाजे लाइ? पुछंदा भाई धन छाजे लाइ जेको ॾियणो आहे? मुंहिंजो सॼी बंदियूं पियल हूंदियूं, हे साईं गऊशाला जे लाइ, हे धर्मशाला जे लाइ, हे पऊशाला जे लाइ, हे हिननि जे लाइ। कोई चवंदो साईं जनरल धर्म लाइ, तव्हां जाॾे बि हलायो। साईं वठंदा हूअं ई कोन आहे, बाबा छाजे लाइ? बाबा हेॾे लाइ। उन महिल तूं रोक रुपया पायलियूं आधियूं पियल हूं, त उन सूरदास खे उहा ॻोठरी खोलाए हिकु पौली ॾेवायूं।
तो सेठ उथी करे थोड़ो सवलो थी करे चए तो साईं पोइ जेकर रुपयो ॾियो सा त इहो जवाबु तोखे शाम जो ॾींदासीं। वाह साईं जन खे पौली ॾेवाई पर हाणे तूं भेत कई वरी इहो दाव छाजो थो करे कीअं हलाईंदा। मां इन ते थोरो विश्लेषण जो अर्थ ॿुधायां। हरे राम राम। शाम थी साईं जन ॿाहिरि निकिता उन सेठ खे साण खयो थोरो नगर खां ॿाहिरि। साईं जन जो त सभु सुञातल ॿाहिरि चाहे भॼन कंदा कंहिं बि ॻोठ जो आसे पासे जो ॻोठ जो को मुस्लमान अची उनखे बि नज़र में रखी करके परे को सर कंदा आबा हेॾे वे। उन सूरदास जो ॿाहिरो कोई घरड़ो हुयो उहो हिंदोरे में झूले पियो। घरवारी हुनखे झूलेसि पई। श्री राम श्री राम। चइनि साहिब पुट हे ॾिठियूं हलो हे सुञाणे त सूरदास चई हा हिन जो हे ॾिसे थो वैभव। हाणे हेॾिया जेके सफ़ेद पोश घर हुया ओहो ग़रीब घर हुया वो 500 रुपया उन सेठ सां साण खणी करके उन महिल खपाए ते पहुता। पुछनिसि पिया उन खे रुपयो ॾियणु धर्म हो या हिते। श्री राम श्री राम। संत अरे धन खे असांखे गुरुदेव ॿुधाइनि पुट हे धर्म हे पोइ मां चवां साईं पोइ हे धर्म चवंदा आहिनि ज़बान सां ॿुधाइजे न जली वेंदो आहे पुंज न ॿुधाइजे। श्री राम चवंदा आहिनि असांखे कोई सुर्ग वञिणो आहे छा असां तव्हांखे सिखण लाइ सेखारियूं था त हीअं हीअं धर्म कबो आहे हिते हिते ॾिबो आहे असां हीअं हीअं कंदा आहियूं तव्हां बि हीअं कंदा कयो। और तूं त चई असां जाॾो आहियूं भेण ताॾे हलिया वेंदासीं असां कोई सुर्ग वञिणो आहे छा। त संतनि जो जेको धन अचे थो संतनि जे विच में हथु जस तव्हांखे पंहिंजी जंहिं भावना सां ॾिनो आहे जेतिरी गुप्त भावना सां जेतिरो न पाण खे भाए करके ॾिनो आहे उन में ओतिरो फल तव्हांखे मिलंदो। संत जे विच में हथु जस थियो। श्री